अस्सलाम वालेकुम या अली मदद माया वाले पंहिंजो अदाकार नाला फयाज़ ऐं सिंधी टीवी सोप सीरियल ज़ाहिर ज़िंदगी जो बकरार। दोस्तों जीअं त मां हिकु न्यू प्रोजेक्ट मुंहिंजो को नओं ड्रामो आहे उनजी रिकॉर्डिंग लाइ मां तयार थी निकिरण वारो आहियां ऐं मूं सोचियो तव्हां दोस्तनि सां हाल अहवाल कजे ऐं अव्हांखे बि ॿुधायां। पंहिंजी दुआनि में यादि रखिजो। हाणे मां हितां निकिरां पियो, इंशाअल्लाह ताला कुझु देरि में मां मीरपुर माथेलो पहुचंदुसि। उतां वेंदासीं जरवार, असांजे पीरी प्यारे दोस्त यासीन भोजदार जी शादी आहे, उनजी ख़ुशी आहे, उनमें शरीक थी करे वापसी वरी मीरपुर माथेलो ऐं मीरपुर माथेलो खां निकिरंदुसि मां हिकु नए ड्रामे जी रिकॉर्डिंग लाइ। सो अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हमेशह पंहिंजी नेक दुआउनि में असांखे यादि रखिजो। अव्हां बि आबाद हुजो, मौला तव्हांखे बि सलामत रखे। सॼी संगत जे लाइ असां दुआ गो आहियूं। ऐं मां हिकु ॻाल्हि तव्हांखे कंदुसि, हिकु अर्ज़ु तव्हांखे कंदुसि त मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल, उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, सुठा सुठा कमेंट कयो। मां तव्हांजे लाइ कमु कयां थो। मां तव्हांजो भाउ आहियां, मुंहिंजी सपोर्ट कयो, वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। सो हाणे मां घणो टाइम कोन वठंदासीं, बसि मां बिल्कुलु रेडी आहियां, तयारु आहियां ऐं कचहरी कयां थो। वॾी महिरबानी।